नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त चेयरमैन ज़िले काउंसिल मटियारी मखदूम फ़खुर ज़मा न्यू सईदाबाद में रोड हादसे में अजल जो शिकार थियल खुसन ऐं कोलियुनि जे वारसनि वटि पहुची पोरियतनि जे अलमनाक हादसे में फ़ौत थियलनि ते ताज़ियत कंदे ॾुख वंडींदे मखदूम फ़खुर ज़मा पोरियतनि जे वारसनि सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़े जी जोड़ींदड़ आहे। मुंहिंजे लाइ इंसानियत उत्तम आहे। सभु इंसान हिकु जहिड़ा आहिनि। तव्हांखे कंहिं बि ॻाल्हि में अकेलो न छॾियो वेंदो। SSP मटियारी सां ॻाल्हाए ड्राइवर जी गिरफ़्तारी खे यकीन बणाइण लाइ क़दम खयां वेंदा। सिंध हुकूमत खे पिणु माली सहायता लाइ ख़त लिखियो वियो आहे। मखदूम फ़खुर ज़मा नवाब शाह इस्पताल में दाख़िल हादसे जी ज़ख़्मी दयाराम जे बहितर इलाज लाइ नवाब शाह इस्पताल इंतज़ामिया सां राब्तो करे ज़ख़्मी खे इलाज जूं सहूलियतूं मुहैया करण जी पिणु हिदायत कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।